नाज़रीन, पेरूमल में मंशियात खिलाफ़ रवासन सिंध प्रेस क्लब अञा एहतजाजी मुज़ाहिरो करे कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर यूसुफ मरी जी रिपोर्ट। मंशियात खिलाफ़ सिंध प्रेस क्लब जे सदर फिदा यारमन जे अगवानी हेठ सिंध प्रेस क्लब जी पूरी टीम जेका है मुहिम हलाई। इन जे सिलसिले में ये गवर्नमेंट हाई स्कूल सेकेंडरी का जेका पेरूमल जे शहरी समाजी सियासी वकील बिरादरी हिन में शरीक थियनि। सवें स्कूल जा शागिर्द भी हिन स्कूल जा हिन रैली में शरीक आहिनि। उन्हनि जो इहो ई हिकिड़ो मुतालबो आहे त मंशियात खिलाफ़ हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर कदम खणी पेरूमल खे मंशियात खां पाक बणायो वञे। अचो त आयल हिन अॻवाननि खां पुछूं त हिन जो छा चवणु। पंहिंजे ॿारनि खे ॾिस, इंसान जो माइट जो फर्ज़ु आहे त पंहिंजे औलाद खे तरबियत ॾे, ग़लति कमु कंहिंखे न करणु, रोके हुनखे। ऐं उहा मूंखे अपील कंदुसि, भरिसां चङे माण्हुनि खे अपील कंदुसि जेको बि ग़लति आहे तंहिंजी निशानदेही कनि ऐं फाइट कनि, न त क़ौम तबाह थी वेंदी। तव्हां ॿुधायां त हीअ क़ौम ॿ शयूं क़ौम तबाह थींदियूं आहिनि, हिकिड़ो एडुकेशन ख़तमु करियो, ॿी मंशात। ॿई पंहिंजे सिंधी क़ौम में आंदियूं वयूं आहिनि इंटेंशनली या कंहिं मक़सद सां उहो तव्हां पोइ जांच कजे। सॼी पॉलिटिकल हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। पहिरीं त आउं तव्हां सिंध प्रेस क्लब वारनि जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां अहिड़ो प्रोग्राम कयो आहे ऐं मंशा जे ख़िलाफ़। हीअ असांजो मुस्तक़बिल तबाह थींदो। आइस मंशा जहिड़ो आदाब सफ़ीना सरेआम शहर में पुलिस जी निगरानी में विकिरो थियनि पियूं। ऐं SSP सांगड़ खां मुतालबो थो करियां त पेरूमल शहर ऐं ॿियनि आसपास जे इलाइक़नि खे मंशियात खां पाक कयो वञे त जीअं असांजे मुस्तक़बिल जा महिमार इन मोज़ी मर्ज़ खां बची सघे। ये असांजे नुमाइंदनि पहिरीं जस्तुजू कई फिदा यारमन शहर ऐं उनजी टीम खे मुंहिंजो सलाम आहे। ॿी ॻाल्हि त हिन में पंहिंजा सभु सियासी समाजी वर्कर हिंदू बिरादरी ग़रीब ज़मींदार अमीर सभु हिते पाण इकट्ठा थिया आहियूं। वकील बिरादरी अलहमदिल्ला अल्लाह जे हुकुम सां मंशियात जे ख़िलाफ़ जे लाइ हीअ मंशियात जेको आहे हिकिड़ो नासूर आहे। असांजा नसुल ते तबाह थी विया आहिनि। पंहिंजे शागिर्द बि असां सां गॾु आहिनि, तबीब हकीम डॉक्टर दानिश्वर लिखत सभु गॾु आहियूं, सभु ॿाहिरि हिते जा असां गॾु आहियूं। जेको हिते असां वटि आइस जो नशो तौबानुज़ बिल्लाह अल्लाह साईं ख़ैर करे रब्बुल आलमीन पंहिंजे पनाह में रखे, तमामु ख़तरनाक नशो वरतल आहे। उहा आहे मंशियात, उन में आइस आहे, ॿियूं जेके ज़हरीलियूं सुपारियूं आहिनि। उन में नौजवान नस्ल जेको आहे उहो असांजो तबाह थी चुको आहे। उहो कैंसर जीअं वधी रहियो आहे। ॻोठ जे हर वाण बस्ती में इहे जेके शयूं आहिनि सरेआम विकिरो थी रहियूं आहिनि। इंतिज़ामिया जेका आहे उहा ख़ामोश आहे। इहा ॻाल्हि असांखे सम्झ में नथी अचे त छो पुलिस वारनि खे अलाह ताला अखियूं ॾिनियूं आहिनि ऐं इंतिज़ामिया उन्हनि खे रखियो बि रखवाली जे लाइ आहे। हू असांजे रखवाली जे बजाए चंद ॾोकरनि जे एवाज़ ठेकेदारनि जे वर चढ़ियल आहिनि, उन्हनि खे मुआवज़ बणायल आहिनि। उन्हनि केबिन वारनि खे गिरफ़्तार कंदा आहिनि। जस्ट ॾियां थो सिंध प्रेस क्लब वारनि खे ऐं उन सां गॾु पेरूमल जे वाली ऐं जेके टाउन कमेटी जा मेंबर आहिनि, डिस्ट्रिक्ट काउंसिल जा ऐं साफ़ी बिरादरी सियासी समाज जे अॻुवाननि ऐं वकला बिरादरी जेके हिन रैली में शामिलु थिया ऐं सभिनी जो मुतालबो हो त मंशियात खां पाक पेरूमल खपे, सांगड़ खपे। त अॼु ॾिठो त नंढा ॿार स्कूल जा ॿार टीचर सभु गॾु थी विया ऐं सभिनी जो ई मुतालबो हो त जेके ज़हर जेको कैंसर खां वधीक ज़हर आहे असां नस्ल खे तबाह करे रहियो आहे उनखे बंदि कयो वञे। ऐं ॿुधाईंदा हलूं त जेको आइस जो नशो जेको हींअर हले पियो विख विख ते हले पियो ऐं केबिनूं जेको नशे वारी सोपारी विख विख ते हलनि पियो, वखर जीअं विकामजनि, कंहिं फ्रूट या भाॼी विकामजी जीअं ईअं ई विकामी रहियो आहे। सिलसिलो बंदि करणु खपे। ऐं मंशा जेको आइस जेको अहिड़ो ख़तरनाक नशो आहे जो हू पंहिंजे हिकु तालिबान हूंदो आहे ख़ुदकश बम्बार ठाहींदो आहे त हीअ बम्बार आहिनि सिधी तरह। हुनखे नशो न मिलंदो, आइस न मिलंदो त पंहिंजी माउ खे, पंहिंजे औलाद खे, पंहिंजे पाण खे उॾारे सघे थो। इन लाइ असांजो मुतालबो आहे SSP सां DIG साहब इहे जेके मंशियात खां पाक कई वञे सांगड़ ज़िले खे, न त असां जेको ईंदड़ जेको एहतजाज हूंदो साफ़ी बिरादरी सां ऐं सियासी समाजी वकला बिरादरी सां गॾिजी SPF कराईंदो। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद यूसुफ मरी, मेहरान टीवी पेरूमल।